कराची के अंदर जो ट्रैफिक की सूरत हाल है, इनका सबब कड़ा है? इम्प्लीमेंटेशन या इन्फोर्समेंट रिजीम आहे न, उहा काफ़ी कमज़ोर आहे। लाहौर तव्हांजे साम्हूं आहे, ट्रीन ते माना नंढो शहर आहे असांखां, डेली 17,000 चालान जेके आहिनि उहे कैमराऊं जनरेट करनि। ट्रैफिक इंजीनियरिंग ब्यूरो उनजो क़िबलो ई न आहे। कराची में केतिरा आहिनि पुलिस पर्सनल्स, केतिरा आहिनि, तव्हांजी रिक्वायरमेंट केतिरी आहे, त केतिरा हुजणु खपे? इहो ई मैनुअल सिस्टम हलाइणो आहे त पोइ त 20,000 बि घटि आहिनि। डंपर्स माण्हू कीअं मारीनि था, छा मतिलबु डंपर जी फिटनेस जो को मसइलो आहे, रोड जो मसइलो आहे, या ड्रंक आहिनि उहे ड्राइवर्स, आहे इशू छा आहे? डंपर आहे न, उनजी उहो 27 टन वज़न वठी खणी सघे थो। ही ओवरलोडिंग कंदा, ठीकु आहे। हे खणनि था 80 टन। ड्राइवर अहिड़ा असांखे एक्सीडेंट खां पोइ इंटरव्यू कया थिए जेके 24 कलाकनि में गाॾी हलाइनि पिया। रोड एक्सीडेंट जा फिगर्स खणो न, उहे दहशतगर्दी जे मौतुनि खां मथे आहिनि, इलाही मथे आहिनि। साल में वञी फिगर आउट कयो त पोइ तव्हांखे ख़बर थी पए त भई असल में त रोड एक्सीडेंट में माण्हू घणा मुआ। मालिक जेके आहिनि न, मां ॾिठो आहे हिते सिंध में ख़ासि तौर ते, उहो ठही था वञनि। FIR खां पहिरियां ई जेतिरा माण्हू मरनि था न, उन्हनि जे मथां का रिसर्च कान्हे का। थाणा विकामबा आहिनि, पर तव्हां वटि बि इहे सेक्शन्स विकामबा आहिनि या छा आहे? ट्रैफिक पुलिस में एॾो पोटेंशियल अथव, वन ऑफ द बेस्ट ऑर्गेनाइजेशन्स ठहण जो पूरे पाकिस्तान में, मोटरवे टाइप। तव्हांजी पंहिंजी पुलिस जेका आहे उहा केतिरो इन्वॉल्व आहे? वाकई ईअं आहे त उन्हनि खे रिक्शा वारनि खां या बस वारनि खां उते बीहण जा पैसा आहिनि? जंहिंजो माना उते दाव लॻे थो न, बसि उहो उते बीह थो रहे, पोइ अची करे 4 पैसा वठी करे हाणे उहो ब्लैकमेल थियनि था, उहो ॾियनि था। जंहिंखे बि जेको मसइलो थिए उनखे करिणो छा आहे? अची रोड ब्लॉक करिणो, सॼो प्रेशर वरी तव्हां ते किरंदो। बिल्कुलु, इहो तव्हां ॾाढो पर्टिनेंट ॻाल्हि कई। गैस, बिजली, पानी न होने की वजह से, या ड्रेनेज जो पाणी जमा थियण जो, हाणे या त इहे फैसिलिटीज़ सही थियनि। रोड ब्लॉक करण जी FIR त भली पुरमन ई जेकॾहिं को वेठो आहे उन ते थियणु खपे। उन लाइ वरी हिकिड़ो स्ट्रॉन्ग क़िस्म जो लीडर खपे जेको इनखे फेस बि करे, वरी उनखे सिस्टम बि सपोर्ट करे। जॾहिं बि PSL खे का आइडियाज़ थींदी आहे या ॿी का VIP मूवमेंट हूंदी आहे, रूट्स बि घटि थी वेंदा आहिनि, पर पोइ बि ट्रैफिक ॾाढी ज़बरदस्त नमूने सां हली रही हूंदी आहे। इहो छो भला? उहो आम ॾींहंनि में इहो छो न आहे? सभु रोड पिया हलंदा आहिनि, सिर्फ़ु उन टाइम ते बंदि थींदा आहिनि जंहिं महिल टीम निकिरंदी आहे। तव्हां छा था सम्झो त फुक़दान छो आहे असां वटि रोड सेफ्टी जे मुतलिक़ अवेयरनेस जो? घर वेठे फाइन्स न थींदा, लव लेटर्स न वेंदा, माना पैसे जी मार अचणु खपे। उहा लाज़मी हूअं खणे हो ॿी पुलिस ॿी बार थी ॾे, तव्हां भला पैसे जी मार। असां चऊं था त भई हिनखे फाइन थिए। सस्ती हिकिड़ी किताब आहे, उन में सभु इशारा आहिनि, पोइ हर को हाईवे कोड वठंदो। DIG ट्रैफिक पुलिस कराची पीर मोहम्मद शाह जो ख़ुसूसी इंटरव्यू प्रोग्राम फोकस विद ज़ुहैब ज़रदारी में ॾिसण न विसारींदा। सूमर राति 10:10 ते।